महबूब की महफिल को महबूब सजाते हैं, आते हैं वही जिनको सरकार बुलाते हैं। वो लोग खुदा शाहिद किस्मत के सिकंदर हैं, जो सरवरे आलम का मीलाद मनाते हैं। चो सुभान अल्लाह। ये बिना देर जे खिताब लाजाब जिला गुजारिश का हजरत मौलाना साईं वकार अहमद लगारी हुसैन जी तवा असां दे आडो खिताब लाजवाब का फरमान। सरकार जी आमद, महबूब जी आमद, मक्की जी आमद, मदनी जी आमद, सोहने जी आमद, सच्चे जी आमद। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी अंज़लल फ़ुरक़ानल मुबीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबियाइ वल मुरसलीन व अला आलिहि त्तय्यिबीन अत्ताहिरीन व अस्हाबिहिल अंसार वल मुहाजिरीन व उलमाए मिल्लतिही व सुलहाए उम्मतिही अजमईन। अम्मा बादु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्लज़ीना यत्तबिऊनर रसूलन नबिyyal उम्मिय्या आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन व शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सदाएं दुरूदों की आती रहेंगी, सदाएं दुरूदों की आती रहेंगी, जिन्हें सुन के दिलशाद होता रहेगा। खुदा अहले सुन्नत को आबाद रखे, मोहम्मद का मीलाद होता रहेगा। हम्दो सना का बाद स्टेज ते जलवा फरोज उलमा किरामो हुफ़ाज़ इज़ाम मुकर्रमीन व मुअज़्ज़मीन ऐं पिंडाल में बैठल मुझे महबूब मदनी ताजदार सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जा उम्मतियो गुलामो अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। मां को वॾो मुक़र्रिर न आहियां, हिकिड़े तालिबुल इल्म जी हैसियत सां हाज़िरी पेश करण जे लाइ हाज़िर थियो आहियां। अव्हां जे आॾो चंद ॻाल्हियूं पेश करे पंहिंजी जॻह वठंदुमि। मुंहिंजा मुस्लमान भाइरो, ही जलसो जंहिंजा ॿ उनवान आहिनि। हिकिड़ो जश्न ईद मिलादुन नबी ऐं ॿियो उनवान आहे ताजदारे ख़त्म नबूवत। ऐं तव्हांजी ख़िदमत में ईद मिलादुन नबी जे बारे में चंद ॻाल्हियूं अर्ज़ु कंदुमि। सब खां पहिरियां त इहा ॻाल्हि सम्झिजे त मीलाद मुस्तफ़ा मां मुराद छा आहे, जश्न ईद मिलादुन नबी मां मुराद छा आहे। इन जो जवाब इहो आहे त जश्न ईद मिलादुन नबी मां मुराद हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जो ज़िक्र ख़ैर करण, अल्लाह ताला जे क़ुरान पाक जी तिलावत करण, उनजी हम्द बयान करण, इहो आहे जश्न मिलादुन नबी। ऐं अहिड़े क़िस्म जो मीलाद अल्लाह ताला क़ुरान पाक जे अंदर बार बार करण फरमायो आहे। ऐं तव्हांजी ख़िदमत में सूरह अहज़ाब मज़ा हिकिड़ी आयत पेश कई। अल्लाह ताला क़ुरान पाक मज़ा हिकिड़ी आयत पेश कई। अल्लाह ताला फरमायो अल्लज़ीना यत्तबिऊनर रसूलन नबिyyal उम्मिय्या। ऐं उहे माण्हू जंहिं उन रसूल जी इत्तिबा कई जेको रसूल ग़ैब जो ख़बरूं ॾींदो आहे, उन रसूल जी इत्तिबा कई जेको रसूल नबीये उम्मिया, हिन दुनिया में कंहिं वटि पढ़ियो नाहे, हिन दुनिया में कंहिंजी पैरवी कोन कई। असल में
हिन आयत करीमा का पहिरियां अल्लाह ताला हिकिड़ो वाक़ियो बयान फरमायो हज़रत सैयदना मूसा अला नबीना अलैहिस्सलातु वस्सलाम जन जो ज़मानो आहे अल्लाह ताला हज़रत मूसा अलैहिस्सलाम के इहो हुकुम ॾिनो त ए मूसा पंहिंजी उम्मत मंझां 70 माण्हू वठी कोहे तूर ते आ ऐं उन्हनि खे कोहे तूर जे मथां तौहीद जो दर्स ॾे तौहीद जो हुकुम ॾे अल्लाह ताला जी वहदानियत जो हुकुम ॾे हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जन पंहिंजी उम्मत मंझां 70 माण्हू वठी उन कोहे तूर ते आया ऐं उन्हनि 70 माण्हुनि खे बनी इसराइल जे 70 माण्हुनि खे हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जन तौहीद जो दर्स ॾिनो पर उन्हनि बदबख्तनि उहे 70 माण्हू जेके हुया उन्हनि 70 ई अल्लाह ताला जी तौहीद जो इनकार कयो अल्लाह ताला जी वहदानियत जो इनकार कयो ऐं अल्लाह ताला उन्हनि जे मथां उन वक़्त ई अज़ाब खे नाज़िल फरमायो ऐं उते हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जन इहो सोचण लॻा त मां इन्हनि खे कबीले मां वठी आयो हुयुसि हाणे मां अगरि अकेलो कबीले वञा त कबीले वारा चवंदा त तव्हां सां 70 माण्हू गॾु हुया उन्हनि खे तव्हां पाण क़त्ल करायो आहे उन्हनि खे तव्हां पाण मारायो आहे अल्लाह ताला हज़रत सैयदना मूसा अला नबीना अलैहिस्सलातु वस्सलाम जन इहे ॻाल्हि सोचींदे अल्लाह ताला जी बारगाह में दुआ जे लाइ हथ खयां ऐं अल्लाह असांजे मथां इन्हनि जे मथां पंहिंजी ख़ासि रहम फरमाईंदे पंहिंजी शफ़क़त फरमाईंदे इन्हनि खे ज़िंदा करणु फरमा अल्लाह ताला हज़रत मूसा अला नबीना अलैहिस्सलातु वस्सलाम जन जा इहे अल्फाज़ ॿुधी करे इते 3 रहमतुनि जो ज़िक्र करणु फरमायो 3 रहमतुनि जो ज़िक्र करणु फरमायो पहिरीं रहमत उहा अल्लाह ताला फरमायो ए मूसा मां रब जी पहिरीं रहमत उहा आहे जेका तमाम आलम जे मथां आहे चाहे उहो आलम इस्लाम हुजे चाहे उहो आलम कुफर हुजे चाहे आलम शिरक हुजे चाहे कहिड़ो बि आलम हुजे आलम जिन हुजे आलम बरज़ख हुजे हिकिड़ी मुंहिंजी रहमत उहा आहे जेका हिन तमाम आलम जे मथां आहे ऐं ए मूसा मुंहिंजी ॿी रहमत उहा आहे जेका ख़ासि मुस्तक़िल जे मथां तुंहिंजी उम्मत मंझां ख़ासि उहे माण्हू जेके अल्लाह ताला जे मथां ईमान वठनि था ऐं जेके ज़कात अदा कनि था जेके मुत्तक़ी ऐं परहेज़गार आहिनि ऐं मूसा मुंहिंजी ॿी रहमत उन्हनि माण्हुनि जे मथां आहे सुभान अल्लाह ऐं अल्लाह ताला 3 रहमत जो ज़िक्र कंदे इरशाद फरमायो अल्लज़ीना यत्तबिऊन रसूलन नबियल उम्मिया ऐं मूसा मुंहिंजी 3 रहमत उहा आहे 3 रहमत उन क़ौम जे मथां 3 रहमत उन उम्मत जे मथां उन उम्मत जे मथां आहे जेका उम्मत मुंहिंजे उन रसूल जी इत्तिबा करे जेको रसूल ग़ैब जूं ख़बरूं ॾींदो आहे उन रसूल जी इत्तिबा करे जेको रसूल नबी उम्मी आहे जेको हिन दुनिया में कंहिं वटि पढ़ियो न आहे जेको हिन दुनिया में कंहिंजी पैरवी कोन कई पर बि एॾो शान वारो नबी आहे एॾो शान वारो रसूल आहे जंहिंजी पैरवी करण जे लाइ दुनिया जा वॾा वॾा फिलासफर जंहिं वटि पढ़ण जे लाइ दुनिया जा वॾा साइंसदान जंहिंखा दर्स हासिल करण जे लाइ दुनिया जा वॾा फसीहो बलीग माण्हू मुंतज़िर आहिनि मुंहिंजो उहो शान वारो नबी जेको इन नबीअ जी इत्तिबा करे जेको इन रसूल जी इत्तिबा करे ऐं मूसा मुंहिंजी 3 रहमत आहे जेका ख़ासुल ख़ास रहमत आहे ऐं उहा इन उम्मत जे मथां आहे सुभान अल्लाह मुंहिंजा मुसलमान भाइरो हिते इन नबी मां मुराद केरु आहे इन नबी मां मुराद तव्हां असांजा आका यतीमनि जा यार अड़ियनि जा आधार मदनी ताजदार सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम आहिनि जिते अल्लाह ताला पंहिंजे महबूब जो मक़ाम बयान फरमायो पंहिंजे महबूब जो शान बयान करणु फरमायो अल्लाह ताला इते पंहिंजे महबूब जो शान बयान करने फरमायो ए मूसा 3 रहमत उन उम्मत जे मथां जेका उम्मत तमाम उम्मतुनि खां बहितरीन उम्मत आहे ऐं मां रब जी उन जे मथां ख़ासुल ख़ास रहमत आहे ऐं उहो नबी आहे जेको ग़ैब जूं ख़बरूं ॾींदो आहे ऐं उहो रसूल आहे जेको नबी उम्मी आहे जेको हिन दुनिया में कंहिं वटि पढ़ियो न आहे ऐं मुंहिंजा मुसलमान भाइरो अल्लाह ताला सिर्फ़ इहो वस्फ़ बयान न फरमाया बल्कि अल्लाह ताला हिते इरशाद फरमायो जेको ग़ैब जूं ख़बरूं ॾींदो आहे जेको नबी उम्मी आहे ऐं हे मूसा हे मुंहिंजो उहो नबी आहे जंहिंजो ज़िक्र तौरात जे अंदरि ही मुंहिंजो उहो महबूब जंहिंजो ज़िक्र इंजील जे अंदरि ऐं ही मुंहिंजो उहो महबूब आहे जेको तहारत जो हुकुम ॾींदो आहे जेको भलाई जो हुकुम ॾींदो आहे ऐं मूसा हे मुंहिंजो उहो नबी आहे जेको बुराइनि खां रोकींदो आहे मुंहिंजा मुसलमान भाइरो अल्लाह ताला हिते पंहिंजे महबूब मदनी ताजदार सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जो ज़िक्र करणु फरमायो ही उहो
अलैहिस्सलाम जन होया ऐं जेकॾहिं को माण्हू चवे त मीलाद मल्हाइण जाइज़ नाहे त पोइ अल्लाह ताला क़ुरान पाक जे अंदरि इरशाद फरमायो ॿी आयत करीमा जे अंदरि व अम्मा बिनिअमति रब्बिका फहद्दिस ऐं जॾहिं तव्हांजे रब जे तरफ़ां जॾहिं तव्हांजे रब जे तरफ़ां नेमत मिले त उनजो ख़ूब चर्चो कंदा कयो पहिरियों त सवाल इहो आहे त चर्चो चइबो छाखे आहे छा घर जी चार दीवारी में वेही कंहिंजो ज़िक्र करण मदीने वारे साईं जे शान में नात पढ़ण इनखे चर्चो चइबो आहे कंहिं बि अक़लमंद इंसान खां पुछो उहो चवंदो इनखे चर्चो नाहे चइबो चर्चो छाखे चइबो आहे घरनि मां निकिरी करे माण्हुनि खे ॿुधाइण पंहिंजे महबूब जो शान बयान करण इनखे चइबो आहे चर्चो ऐं अल्लाह ताला फरमायो तव्हांखे तव्हांजे रब जे तरफ़ां नेमत मिले हाणे सवाल इहो आहे आला हज़रत फतवा रज़विया जे अंदरि इरशाद फरमायो त छा मदीने वारा साईं अल्लाह जी नेमत आहिनि या नाहिनि ॿ ॻाल्हियूं यादि चवंदा मदीने वारा साईं अल्लाह जी नेमत आहिनि जेकॾहिं तव्हां मदीने वारे साईं खे अल्लाह जी नेमत तस्लीम कयो था त पोइ इहो बि तस्लीम करणो पवंदो त मीलाद मल्हाइण जाइज़ आहे सुभान अल्लाह ऐं जेकॾहिं को चवे मदीने वारा साईं अल्लाह जी नेमत नाहिनि त पोइ उहो पंहिंजो मामिलो पाण संभाले अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह असांजो अक़ीदो इहो आहे त असांजो अक़ीदो इहो आहे त मदीने वारा साईं अल्लाह जी हक़ीक़ी नेमत आहिनि ऐं मदीने वारा साईं अल्लाह जी रहमत आहिनि जंहिंजे सदके में ही कायनात पैदा थी जंहिंजे सदके में हदीस कुदसी में अंदर आयो अल्लाह ताला फरमायो ए मुंहिंजा महबूब मां तव्हांजे सदके हिन जहान खे पैदा फरमायो ए महबूब मां तव्हांजे सदके हिन ज़मीन खे पैदा फरमायो मां तव्हांजे सदके अर्श खे पैदा फरमायो हत्ता के ए मुंहिंजा महबूब मां तव्हांजे सदके मां रब आया हिन कायनात खे पैदा करे सघां थो मां रब आया मां जहन्नम में पैदा करे सघां थो जन्नत में पैदा करे सघां थो इहो साबित में मां कयो त तव्हांजे सदके ई कयो आहे अल्लाह ताला भी आयत करीमा के अंदर इरशाद फरमायो सराहतन हुक्म इरशाद फरमायो कुल बिफदलिल्लाहि व बिरहमतिही फबिज़ालिका फलयफरहू हुवा खैरुम मिम्मा यजमऊन ए महबूब तव्हां इन्हनि खे चओ तव्हां खे अल्लाह जे तरफ़ां रहमत मिले अल्लाह जे तरफ़ां फज़ल थी पवे त उनते खूब उनते तव्हां ख़ुशू कंदा कयो ऐं इहो ख़ुशी करण तव्हांजे उन खां बहितर आहे जेको तव्हां घरनि में जमा कयो था इन आयत करीमा जा अल्लाह ताला टे हिस्सा करण फरमाया पहिरियों हिस्सो अल्लाह ताला फरमायो कुल बिफदलिल्लाहि व बिरहमतिही फबिज़ालिका ऐं ॿियो हिस्सो फलयफरहू ऐं टियों हिस्सो हुवा खैरुम मिम्मा यजमऊन यानी अल्लाह ताला इरशाद फरमायो ए मुंहिंजा महबूब तव्हां इन्हनि खे हुक्म ॾियो त तव्हांखे तव्हांजे मथां अल्लाह जो फज़ल थिए तव्हांखे अल्लाह जी रहमत मिले त उनते ख़ूब ख़ुशू कंदा कयो ॿिए हिस्से में अल्लाह ताला इरशाद फरमायो फलयफरहू हिते लाम ताकीद अल्लाह ताला हुक्म मुअक्कद करण फरमायो अल्लाह ताला फरमायो मां त रब तव्हांखे हुक्म ॾियां थो तव्हांखे फज़ल मिले त ख़ुशू कंदा कयो या अल्लाह असां ख़ुशू कयूं असांखे फ़ाइदो कहिड़ो इन में असांजो कहिड़ो फ़ाइदो आहे अल्लाह ताला फरमायो तव्हांजो फ़ाइदो इहो आहे हुवा खैरुम मिम्मा यजमऊन तव्हां ज़िंदगी जो इबादतूं कंदा रहो ज़िंदगी में क़ुरान पढ़ंदा रहो ज़िंदगी में नेकियूं कंदा रहो पर इन नेकियुनि खां क़ुरान खां नमाज़ुनि खां इहा मो महबूब जी हिकु ख़ुशी बहितर आहे जेका तव्हां पंहिंजी ज़िंदगी में मल्हाईंदव इहो तव्हां ॿारनि जो फ़ाइदो आहे पोइ मुंहिंजा मुस्लमान भाइरो अहिड़े क़िस्म जी ख़ुशी जेका असांजी ज़िंदगियुनि जी ख़ुशियुनि खां बहितर हुजे अहिड़े क़िस्म जी ख़ुशी असां सॼी ज़िंदगी इबादत कयूं उहा सॼी ज़िंदगी जी इबादत हिकु पासे उन महबूब जे मीलाद जी ख़ुशी हिकु पासे त पोइ अहिड़ी ख़ुशी त वधि चढ़ करे मल्हाइणी चाहिए मल्हाइणु खपे मुंहिंजा मुस्लमान भाइरो ऐं जेकॾहिं को एतिराज़ करे त जश्न ईद मिलादुन नबी हिते ईद न लिखो छो साल में ॿ ईदियूं आहिनि हिकिड़ी आहे रमज़ान वारी ईद ॿी आहे ईद उल अज़हा साल में ॿ ईदियूं आहिनि हे टी ईद तव्हां काॾो आंदी मां चयो अॼु जा नादान मुस्लमान मदीने वारे साईं फरमायो ही जुमे जो जेको ॾींहुं आहे इहो जुमे जो ॾींहुं ईद जो ॾींहुं आहे छो मदीने जे साईं फरमायो ही जुमे जो ॾींहुं
नाले ते ईद मल्हाई वई अल्लाह ताला हजरत अल्लाह ताला रसूलुल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन के जुमे दिन पैदा न फरमायो बल्कि सुमर वाले डी पैदा फरमायो रमजान में पैदा न फरमायो बल्कि रबीउल अव्वल में पैदा फरमायो इन जी वजह चाहे इन जे करे जो मदीने वाले साईं जे पैदाइश का पेरा में कोई एड़ा मुस्लिम के एड़ा इंसान होया जेके रमजान शरीफ जो अदब करदा होया जेके रमजान शरीफ जो एहतराम करदा होया के एड़ा मानो होया जेको जुमे जे डी जो एहतराम करदा होया वो अल्लाह ताला इन जे करे पंहिंजे महबूब के रमजान में पैदा न फरमायो जो कोई नादान मुसलमान उठे ऐं चवे त हे त रमजान जी फजीलत जेका मदीने वाले साईं के मिली आ हे त जुमे जे डी फजीलत जेका मदीने वाले साईं के मिली आ इन जे करे अल्लाह ताला उहे महीना मुंतखब फरमाया उहो ॾींहुं मुंतखब फरमायो जे ॾींहुं ते अहिड़ो पहिरियां को बि वाक़ियो न हुयो उन मदीने वारे साईं जी विलादत थींदी वई ऐं मुसलमान उन रबीउल अव्वल के भी फजीलत ॾियण लॻा त सूमर वारे ॾींहं के भी फजीलत ॾियण लॻा मुझा मुसलमान भाइरो अल्लाह ताला मोहनगार बदकार जी हाज़िरी अव्हां प्यारन भलारन जी हाज़िरी पंहिंजी बारगाह में क़बूल मंजूर फरमाए व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।